नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। हिन वक्त पीर जो ॻोठ में खबर ॾींदा हलूं तो पीर जो ॻोठ में राज राणी ड्रामे की शूटिंग दौरान अदाकार रूबी अली ऐं डायरेक्टर मुमताज़ खासकेली दाद मोहम्मद लहर अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ड्रामे की रिकॉर्डिंग कयो पिया। केटीएन जो ड्रामा सीरियल है राज राणी। अच्छा, हिते तलके किंगरी के अलावा हिन जी किथे किथे रिकॉर्डिंग आहे? मुझे ख्याल में सेवन शरीफ में दोस्त करे आया आहिनि, शिकारपुर में, लाड़काना में। अच्छा, हाँ, सिंध जा काफ़ी शहर आहिनि हुते करे आया आहिनि। पीर जे ॻोठ में अची कीअं लॻो तव्हांखे? तमामु बहितरीनु, माशाअल्लाह। पीर साहब अमर इज़त मोरी मोहब्बतूं ॾिनियूं। बस ड्रामे की रिकॉर्डिंग कयो पिया। हींअर भाई असांजो आहे केटीएन जो सोप सीरियल आहे जंहिंजी रिकॉर्डिंग आहे ऐं क़रीब इंशाल्लाह असांजे केटीएन चैनल ते हाणे अची वेंदो। अच्छा, कहिड़े कहिड़े हंधि रिकॉर्डिंग तव्हांजे लाइ रखियल आहे पीर ॻोठ खां अलावा? ही असां इलाही जॻहनि ते करे आया आहियूं। हींअर असांजो आख़िरी स्पेल आहे पीर जे ॻोठ में। हाँ, तक़रीबन ईअं सम्झो त 4-5-6 ज़िलो ईअं सम्झो ख़ैर पियो वियो। हाँ, माशाअल्लाह 6 ज़िलनि में रिकॉर्डिंग कई हिते अची कीअं लॻो? हिन बहितरीनु माहौल, तमामु मोहब्बती माण्हू, साईं मुश्ताक शाह, साईं आफ्ताब शाह, असांजो दोस्त बहितरीनु दोस्त हो सागर गनी यारी जो, ऐं जेका बि तव्हांजी संगत आहे सभिनी भरपूर ताउन कयो आहे ऐं असां सभिनी जा थोराइता आहियूं। थैंक यू। कहिड़े ड्रामे जी रिकॉर्डिंग हले पई? अदा राज राणी ड्रामो आहे केटीएन जो, उन जी शूट हली रही आहे। किथे किथे कहिड़ी कहिड़ी हंधि जॉइन कया अथव? अदा हिते पीर ॻोठ में पूरो पीर ॻोठ असां रिकॉर्ड कयो आहे ऐं फर्स्ट टाइम असां हिते शूट ते आया आहियूं। असांखे ॾाढो सुठो लॻो आहे ऐं हिते जे माण्हुनि सां मिली करे, हिते जेतिरी बि फैमिलीज़ अदा वारनि सां जंहिंसां बि मिलिया आहियूं, यकीन मञो ईअं लॻे ई कोन पियो त असां फर्स्ट टाइम हिते आया आहियूं। लॻे थो त असां सालनि खां हिते रहंदा आहियूं। बेहद कुर्ब मोहब्बत मिली आहे ऐं असांखे उमेद आहे त जिन असां सां गॾु हिते जिन बि माण्हुनि कमु कयो हूंदो उन्हनि खे सुठो लॻो हूंदो ऐं वरी बि इंशाल्लाह हिते असां शूट करण ईंदासीं। अदा असां आया आहियूं राज राणी। अच्छा, राज राणी असांजो ड्रामो आहे ऐं मेन किरदारु आऊं आहियां ऐं मेन किरदारु जेको आहे सो रूबीली आहे ऐं असांजा ॿिया बि आर्टिस्ट आहिनि, बुद्धी साहब बि आहिनि। फर्स्ट टाइम अचण थियो आहे पीर ॻोठ में? न, मुंहिंजो ड्रामे जे हिसाब सां फर्स्ट टाइम आहे, हुआ सेकंड टाइम। अच्छा, मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।